अचे तो सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं उनखे खिलाफ़त जी ज़िम्मेदारी बाज़ाब्ता रखी वई त उन खां बाद अमीरुल मोमिनीन थियो, बादशाह थियो। जॾहिं जो सुभाणो थियो पंहिंजे उन कारोबार सां वञे पियो, उहो कम वापारु कंदो हो, तिजारत कंदो हो, बज़ार हुयो, तिजारत कंदो हो, तिजारत ते वञे पियो। हज़रत सईदना उमर उन सां मिलियो, चई काॾे थो वञे? पंहिंजे कम सां वञा थो। चई हेॾो सारो कमु तुंहिंजे मथां ज़िम्मेदारी आई आहे, पूरे ममलिकत इस्लामिया जी ज़िम्मेदारी तव्हांजे मथां आहे, मुस्लमाननि जी, तव्हां कीअं था कमु कयो? चई मां पंहिंजो गुज़ारो सफ़र कीअं कंदुसि, मां करिणो आहे, मूंखे पंहिंजी महिनत करणी आहे। न छॾियोसि, चई तव्हां महिनत न कयो, तव्हांखे एतिरो मुआवज़ो असां ॾींदासीं, उहो मुआवज़ो खणणु तव्हांजे लाइ जाइज़ आहे, त ओतिरो मुआवज़ो खणो। ऐं ठीकु आहे, इहा ॻाल्हि हुनखे सम्झ में आई त वाकई जेकर मां वञी वापारु तिजारत में लॻंदुसि, भई उमूर ममलिकत जेके आहिनि उहे न हली सघंदा, पोइ हुन मुआवज़ो खयो। रिवायत में अचे थो हुन मुआवज़े में बि हिकिड़े भेरे छा थियो, हुनजी बीबी साहिबा उन मां हर रोज़ रोज़ाने मां कुझु हिकु ॿ पैसा जेके आहिनि उहे बचाया, हिकु ॿ पैसा बचाए हिकिड़े ॾींहुं घर में ताम ठाहियो, मुख़्तलिफ़ ताम ठाहियो, मिठो ताम ठाहियो। हज़रत उन खां पुछा कई ते काॾों आयो आहे, काॾों ताम आयो तव्हांजे घर में? आम त खाधो न हूंदो आहे रोज़, इहो ताम मां थोरो ॿ पैसा रोज़ानो बचाए 10-15 ॾींहंनि में कुझु पैसा जमा करे मां हाणे इहो ताम कयो आहे। रिवायत में अचे थो हज़रत सईदना सिद्दीक़ अकबर पंहिंजे उन जेको हुयो वज़ीर ख़ज़ाना उनखे लिखी छॾियो त असांजो जेको ख़र्चु आहे घर जो, उन मां तव्हां एतिरा पैसा जेके आहिनि कटे छॾियो, छो त इहो ज़्यादा आहे, इहो असांजे घर में ज़्यादा आहे। तंहिं करे इहो असांजे जेका सैलरी आहे, माश आहे, उन माश मां हिनखे घटि कयो, इहो वधीक आहे। मतिलबु अजीब ग़रीब अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी निज़ाम हुयो।